ओम शांति। अतिथि मूल्य तारीख है 18/3/2026। मीठा सर्विसेबल बार कृति बाबा चवंदा मीठे मीठी सर्विसेबल बार अहिड़ो कोई भी कम न करिणो आहे जिसे सर्विस में कोई भी विघ्न पए। प्रश्न: संगम युग ते तव्हां ॿारनि खे बिल्कुलु एक्यूरेट के ठही सघंदो? उत्तर आहे जो सच्चा बाप सां गॾु हमेशह सच्चा रहंदा आहिनि। जो सचे बाप सां गॾु हमेशह सच्चा रहंदा। अंदरि हिकु ॿाहिरि ॿियो हीअं न। ॿियो आहे जो शिव बाबा जे सवाइ ॿी ॻाल्हियुनि में न वेंदा आहिनि। टियों आहे हर क़दम श्रीमत ते हलंदा आहिनि, कोई बि ग़फ़लत न कंदा आहिनि, उहे ई एक्यूरेट ठहींदा आहिनि। गीता बचपन जा ॾींहं भुलाए न ॾियो। ओम शांति। मिठे मिठे रूहानी ॿारनि गीत जा 2 अक्षर ॿुधिया। इहे त निश्चय कंदा आहियो न, बेहद जो बाबा हाणे बेहद जो सुख जो वरसो ॾियनि था। अहिड़े बाप जा असां अची करे ॿार ठहिया आहियूं त बाप जी श्रीमत ते हलणो आहे, न त छा थींदो। हाणे हंसदा चईंदा असां महाराजा महारानी ठहींदासीं, ऐं अगरि हथु छॾे ॾिनो त पोइ वञी करे साधारण प्रजा ठहींदा। स्वर्ग में त ज़रूरु ईंदा, ईअं बि न सभु स्वर्ग में अचण वारा आहिनि। जो सत्य त्रेता में अचण वारा हूंदा उहे ई ईंदा। सत्य ऐं त्रेता ॿिन्हिनि खे मिलाए करे स्वर्ग चइबो। पोइ बि जो पहिरियों नई दुनिया में ईंदा आहिनि उहे सुठो सुख पाईंदा आहिनि। बाक़ी जो पोइ अचण वारा आहिनि उहे कोई अची करे ज्ञान न वठंदा। ज्ञान वठण वारा सत्य त्रेता में ईंदा, बाक़ी ईंदा ई आहिनि रावण राज्य में। उहो थोरो सो सुख पाई सघंदा आहिनि। सत्य त्रेता में त ॾाढो सुख आहे, हिन करे पुरुषार्थ करे बाबा सां बेहद सुख जो वरसो पाइणो आहे। ऐं इहे महान ख़ुशख़बरी लिखो, कार्ड्स जो छपवाईंदा आहिनि, उन में बि इहे लिखणो खपे, उच ते उच बेहद जे बाबा जी ख़ुशख़बरी आहे। प्रदर्शनी में तव्हां ॾेखारींदा आहियो नई दुनिया कीअं स्थापना थींदी आहे, त इहे क्लियर ऐं वॾे अक्षरनि में लिखणो खपे। बेहद जो बाबा ज्ञान जे सागर, पतित पावन सदगति दाता गीता जो भॻवानु शिव कीअं ब्रह्मा कुमार कुमारियुनि द्वारा कलयुगी संपूर्ण विकारी भ्रष्टाचारी दुनिया खे सत्युगी संपूर्ण निर्विकारी पावन श्रेष्ठाचारी दुनिया ठाहिनि था। ये ख़ुशख़बरी अची करे ॿुधो अथवा सम्झो। गवर्नमेंट सां बि तव्हांजो इहा प्रतिज्ञा आहे कि असां भारत खे वरी खां सत्युगी श्रेष्ठाचारी 100% पवित्रता सुख शांति जो दैवी स्वराज्य कीअं स्थापना करूं था, हिन विकारी दुनिया जो विनाश कीअं थींदो, सो अची करे सम्झो। तव्हां गवर्नमेंट खे बि चईंदा आहियो, सां बि इहा प्रतिज्ञा आहे न तव्हांजी। इहे क्लियर लिखणो खपे। कार्ड्स में ईअं लिखो जो मनुष्य सुठी रीति सम्झी सघनि। ये प्रजापिता ब्रह्मा कुमार कुमारियों कल्प पेरम ड्रामा प्लान अनुसार परम पिता परमात्मा शिव जी श्रीमत ते सहज राजयोग ऐं पवित्रता जे बल सां पंहिंजे तन मन धन सां भारत खे अहिड़ो श्रेष्ठाचारी पावन कीअं ठाहिनि था, सो अची करे सम्झो। क्लियर करे कार्ड में इहे छपवाइणो खपे, जो कोई भी समझी वञे। ये बीके शिव बाबा जी मत ते राम राज्य जी स्थापना करनि था, जो गांधी जी जी चाहना हुई। अख़बारनि में बि ईअं फुल निमंत्रण पाइणो खपे। ये ज़रूरु सम्झाइणो आहे कि प्रजापिता ब्रह्मा कुमार कुमारियूं पंहिंजे तन मन धन सां इहा करनि थियूं, त मनुष्य अहिड़ो कॾहिं न सम्झे कि इहा कोई भीख व डोनेशन आदि मांगदा आहिनि। दुनिया में त सभु डोनेशन ते हलंदो आहे। हिते तव्हां चईंदा आहियो कि असां बि के पंहिंजे तन मन धन सां इहे कार्य करूं था, छो जे असांखे कराइण वारो सर्वशक्तिवान आहे। उहो ख़ुदि ई स्वराज्य वठंदा आहिनि, त ज़रूरु पंहिंजो ई ख़र्चो कंदो न।
है न। शिव बाबा असां द्वारा कराईंदा आहिनि त असांखे राज्य ॾींदा त असांखे ख़र्चो करिणो पवंदो। जो महिनत कंदा आहिनि उन्हनि खे 21 जन्मनि जे लाइ वरसो मिलंदो आहे। भारतवासी ही 21 जन्मनि जे लाइ श्रेष्ठाचारी डबल सिरताज ठहींदा आहिनि। ये लक्ष्मी नारायण डबल सिरताज हुया, हाणे त कोई ताज ई न रहियो न। त ही सुठी रीति सम्झाइणो पियो। बाबा सम्झाईंदा आहिनि, बाबा सम्झाईंदा आहिनि ईअं लिखो त वीचारनि खे मालूम पए कि ॿी के छा थी करे। वॾनि जो आवाज़ थींदो त पोइ ग़रीब जो बि ॿुधंदा। वॾनि जो आवाज़ हूंदो त पोइ ग़रीबनि जी बि ॿुधंदा, न त ग़रीबनि जी कोई ॻाल्हि न ॿुधे। साहूकारनि जो आवाज़ झटि थींदो, मतिलबु हिकु बि साहूकार अगरि हीअं चई त बाक़ी जो नंढा बि अगरि चईंदा हुननि खे टच थी वेंदो, उहो चईंदा त वॾा उहो बि मञंदा न। त बाबा असांखे चवनि था कि हीअं साहूकारनि जी आवाज़ झटि थींदी आहे। तव्हां सिद्ध करे बतलाईंदा आहियो, असां ख़ासि भारत खे स्वर्ग ठाहींदा आहियूं, बाक़ी सभिनि खे शांति धाम में मोकिले ॾींदा आहिनि। सम्झाइणो बि ईअं आहे, भारत 5000 वर्ष पहिरियों अहिड़ो स्वर्ग हुयो, हाणे त कलयुग जी दुनिया आहे न, उहो सतयुग हुयो। हाणे ॿुधायो सतयुग में केतिरा माण्हू आहिनि, हाणे कलयुग जो अंत आहे। इहा उहा ई महाभारत महाभारी लड़ाई आहे, ॿियो कोई समय त अहिड़ो लड़ाई लॻी ई न हूंदी। ये बि थर्ड वॉर पिछाड़ी जो थींदो है न। ये बि थर्ड वॉर पिछाड़ी जो थींदो, ट्राई कंदा आहिनि। हाणे त एटॉमिक बॉम्ब ठाहींदा रहंदा आहिनि, कंहिंजी बि ॿुधंदा न आहिनि। उहे चईंदा आहिनि जो बॉम्ब्स ठाता उहे सभु समुद्र में विझो, त असां बि न ठाहींदासीं। तव्हां रखो असां न ठाहियूं, ईअं कीअं थिए। समुद्र में बि विझंदा त वॉटर पॉल्यूशन त थींदो न। कीअं बि करे विनाश त थियणो ई आहे बसि, हा। परंतु तव्हां ॿार ॼाणंदा इहे त भावी ठहियल ई आहे, केतिरो बि उन्हनि खे मत ॾियो सम्झंदा न। विनाश न थिए त राज्य कीअं कंदा, छो कि असां हिते तयारु वेठा आहियूं और असांजे लाइ दुनिया न ठही। इहे कीअं, तव्हां ॿारनि खे त निश्चय आहे न, संशय बुद्धि जो आहे उहो भागंती थी वेंदा, ट्रेटर ठही वेंदा न। बाप जो ठही करे पोइ ट्रेटर न ठहिणो आहे। तव्हांखे त यादि करिणो आहे न शिव बाबा खे, ॿियो ॻाल्हियुनि सां छा फ़ाइदो। ॿार बाप सां गॾु सचो ठहिणो आहे। अंदरि हिक में ॿियो रखंदव त पंहिंजो पद भ्रष्ट करे वेंदव, पंहिंजो ई नुक़सानु करे वठंदव न। कल्पांत जे लाइ कॾहिं बि उच्च पद पाए न सघंदव। हिन करे हिन समय ॾाढो एक्यूरेट ठहिणो आहे असांखे, है न। कल्पांत जे लाइ त कॾहिं बि उच्च पद न पाए सघंदव अगरि हाणे नुक़सानु कयो त। कोई गफ़लत न करणी आहे, जेतिरो थी सघे श्रीमत ते रहणो आहे। निरंतर यादि त पिछाड़ी में रहंदी, सवाइ हिकु बाप जे ॿियो कोई बि यादि न रहे। ॻायल बि आहे न, अंतकाल जो श्री सिमरे, जंहिंमें मोह हूंदो त उहो यादि ईंदो न। अॻियां हली जेतिरो तव्हां नज़दीक ईंदा वेंदव साक्षात्कार थींदो वेंदो। बाबा हर हिक खे ॾेखारींदा आहिनि, तव्हां अहिड़ो कर्म कयो। शुरू में तव्हांखे साक्षात्कार कयो था, सजाऊं जो भोगता आहिनि त ॾाढो ई चिलाईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि तव्हांखे ॾेखारण लाइ इन्हनि जी 100 गुणा सजा कटवाए छॾी। हुन समय जंहिं द्वारा बि ॾेखारी हूंदी त हुनजी कटिजी वेई न। तव्हां ॿारनि खे हाणे अहिड़ो कमु न करिणो आहे जो बाबा जी सर्विस में विघ्न पए। पिछाड़ी में सभु तव्हांखे साक्षात्कार थींदो। ईअं तव्हां बाबा जी सर्विस में विघ्न विधा, नुक़सानु कयो। हिन करे हाणे बि अगरि कोई करे थो त संभली वञो। आसरी संप्रदाय आहे न, जंहिं विघ्न विधा हूंदा
उन्हनि खे ॾाढी सज़ा मिली हूंदी। श्री बाबा जी ॾाढी वॾी दरबार आई आहे। राइट हैंड में धर्मराज भी आहे, उहा आहे हद जी सजाएं। हिते त 21 जन्मनि जो घाटो पइजी वेंदो आहे न, पद भ्रष्ट थी वेंदो आहे। हर ॻाल्हि में बाबा सम्झाईंदा रहंदा आहिनि त कोई अहिड़ो न चए कि असांखे पतो न हुयो। हिन करे बाबा सभु सावधानी ॾींदा रहंदा आहिनि। ॾिसंदा आहिनि हर हिकु सेंटेंस ते केतिरा भागंती थी वेंदा आहिनि, तंग कंदा आहिनि, विकारी ठही वेंदा आहिनि। स्कूल में त पूरी रीति पढ़णो खपे न त छा पद पाईंदो। पद जो ॾाढो फ़र्क़ु पइजी वेंदो। जीअं हिते दुखधाम में कोई प्रेसिडेंट, कोई साहूकार आहे, कोई ग़रीब आहे, वैसे हुते सुखधाम में भी पद त नंबरवार हूंदा ई आहिनि। जो रॉयल बुद्धिवान ॿार हूंदा उहे बाप सां पूरो वरसो वठण जी कोशिश कंदा। जो रॉयल बुद्धिवान ॿार आहिनि उहे बाबा सां पूरो वरसो वठण जी कोशिश कंदा। माया जी ॾिसो बाबा खे यादि कंदा वञो, श्रीमत ते हलंदा वञो। जेतिरी अगरि तव्हांखे सम्झ में नथो अचे पूरो मतिलबु केतिरो। फर्स्ट नंबर त हाणे त ॾाढा नंबर फिक्स थी विया, है न। ॾिसो जेतिरो असां बाबा जी यादि में रहंदासीं, असांजी बाबा जी श्रेष्ठ मत ते हलंदा रहंदासीं, ओतिरो असांजी बुद्धि में ज्ञान गुण शक्तियूं भरिजंदी वेंदियूं, है न। बाबा चवंदा आहिनि न, बुद्धि रूपी बर्तन सोने जो हुजणो खपे। त श्रीमत ते हलंदा रहो, जॾहिं असांजी संपूर्ण स्टेज अची वेंदी। पंहिंजो पूरो पुरुषार्थ करो, है न। हीअं न असां हीअं बि असांखे हीअं करिणो आहे त असां विघ्न विझूं, इहो छो थो करे, न। उहो जो बि करे, उहो वञी सेंट्रल इंचार्ज ठहे, उहो वञी अवॉर्ड वठे, कुझु बि करे, तव्हांखे बाबा खे यादि करे श्रीमत ते हली सेवा कंदा रहो त हिते रीस न हलंदी। त हिते पूरो पुरुषार्थ वठण जी कोशिश में ॿियनि खे किरायूं, हीअं न कयूं। तव्हां पंहिंजो यादि कंदा वञो त बाबा असांखे चवनि था माया जी बॉक्सिंग आहे न, माया ॾाढी प्रबल आहे, हार जीत थींदी रहंदी आहे न। केतिरा ईंदा आहिनि पोइ ट्रेटर ठही वेंदा आहिनि, हलंदे हलंदे फेल थी वेंदा आहिनि। ॾाढा चवंदा आहिनि ईअं त कीअं थी सघंदो आहे, ईअं जो कॾहिं न ॿुधियो कि गृहस्थ व्यवहार में रहंदे पवित्र रही सघंदा आहिनि, ईअं कीअं थी सघंदो। अरे भॻवान वाच्य आहे न, काम मां शत्रु। हिते भॻवानु शक्ति ॾियण वारो आहे। गीता में बि अक्षर आहे, तव्हां ॼाणंदा आहियो। सतयुग में आहे दैवी गुण वारा मनुष्य, कलयुग में आहिनि आसुरी अवगुण वारा। आसुरी गुण वारा दैवी गुण वारनि जी महिमा कंदा आहिनि। केतिरो फ़र्क़ु आहे न। हाणे त सम्झंदा आहियो असां छा हुयासीं, छा ठहूं था। हिते तव्हांखे सभु गुण धारण करणा आहिनि, सभु गुण धारण करणा आहिनि हिते तव्हांखे। बाबा चवनि था खान पान आदि बि सतोगुणी खाइणो आहे, ॾिसणो आहे देवताउनि खे छा खाराईंदा आहिनि। श्रीनाथ द्वारे में वञी करे ॾिसो केतिरा माल अथव, शुद्ध भोजन ठाहींदा आहिनि। हुते आहिनि ई वैष्णव। ऐं हुते जगन्नाथपुरी में ॾिसो छा मिलंदो आहे, चांवर। हुते आहे वाम मार्ग जा ॾाढा गंदा चित्र ॾेखारींदा आहिनि जगन्नाथपुरी में। बाबा चवनि था हुन में घी न विझंदा आहिनि, इहो फ़र्क़ु ॾेखारींदा आहिनि। भारत छा हुयो, छा ठही वियो आहे। काथे त घी सां सभु कुझु ठहींदो हुयो, हिते त चांवरनि में माण्हू घी बि नथा विझनि। हाणे त ॾिसो छा हाल थी वियो, पूरो अन्न बि न मिलंदो आहे। उन्हनि जा प्लान ऐं शिव बाबा जे प्लान में राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। उहो त प्लान मिट्टी में मिली वेंदा उन्हनि जा। नेचुरल क्लैमिटीज़ थींदी, अनाज आदि कुझु बि न मिलंदो। बरसाति काथे ॾिसो त ॾाढी पवंदी आहे, काथे बिल्कुलु न पवंदी आहे। केतिरो नुक़सानु थी वेंदो आहे न, केतिरो नुक़सानु थी वेंदो आहे।
इन समय तत्व बि तमो प्रधान आहिनि त बरसाति बि उल्टे सुल्टे टाइम ते पईंदी रहंदी आहे, तूफ़ान बि तमो प्रधान आहिनि, सूर्य बि तपत अहिड़ी कंदो आहे जो ॻाल्हि न पुछो। इहे नेचुरल क्लैमिटी ड्रामा में लूंद आहे। ये नेचुरल क्लैमिटीज़ ड्रामा में लूंद आहे। बाबा चवनि था नेचुरल क्लैमिटीज़ ड्रामा में लूंद आहिनि, उन्हनि जी विनाशकाले विपरीत बुद्धि आहे, तव्हांजी आहे पाप सां गॾु प्रीत बुद्धि। अज्ञान काल में बि सपूत ॿारनि ते माउ बाप जो प्यारु रहंदो आहे, इन करे बाबा चईंदा आहिनि नंबरवार पुरुषार्थ अनुसार यादि प्यार। जेतिरो जेतिरो सर्विस कंदव ख़िदमत त करणी आहे न। भारत जी ख़ासि दुनिया जी आम, भारत खे स्वर्ग ठाहिणो आहे, बाक़ी सभिनि खे बाबा शांति धाम में मोकिले छॾींदा। भारत खे स्वर्ग जो वरसो मिलंदो, बाक़ी सभिनि खे मुक्ति जो वरसो मिलंदो। सभु हली वेंदा, हाहाकार खां पोइ जय जयकार थींदो। केतिरो हाहाकार मचंदो न, इहा आहे ही खूने नायक खेल। नेचुरल कैमिटीज़ बि ईंदियूं, मौत त सभिनि जो थियणो ई आहे। अर्थात पुराणो सभु कुझु विनाश थियणो ई आहे। सभिनि जी आत्मा पावन ठहिणी आहे। सभु पुराणो ख़तमु कराए सभिनि जी आत्माउनि खे बाबा मथे वठी हलंदा। बाप ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि पूरो पुरुषार्थ करो, बाबा सां सदैव फरमान बरदार वफ़ादार ठहिणो आहे, सर्विसेबल ठहिणो आहे। जे कल्प पहिरियों जीअं सर्विस कई हुनजो साक्षात्कार थींदो रहंदो आहे। तव्हांखे साक्षी थी ॾिसंदा रहंदा आहिनि। तव्हां हाणे सुदर्शन चक्रधारी ठहिया आहियो। सदैव बुद्धि में सुदर्शन चक्र फिरंदो रहणो खपे। असां 84 जन्म हीअं वरिता, हाणे वापसि घर वेंदा आहियूं। बाबा बि यादि रहे, घर बि यादि रहे न, सिर्फ़ु शांति धाम में बाबा बि यादि रहनि, ऐं असां बाबा सां गॾु शांति धाम में बि नज़दीक आत्मा आहियूं, उहो बि यादि रहे, सत्य बि यादि रहे। नशो चढ़णो खपे, बाबा त नशो चढ़ाईंदा आहिनि। बाबा रोज़ु हिन लक्ष्मी नारायण जे चित्र खे ॾिसंदा आहिनि, ब्रह्म बाबा अंदरि में नशो रहंदो आहे। ओहो, असां फर्स्ट किंग एंड क्वीन ठहींदासीं। बसि कल्ह असां वञी करे श्री कृष्ण ठहींदासीं। पोइ स्वयंवर खां पोइ श्री नारायण श्री लक्ष्मी ठहींदासीं। तत्वम त बाबा पैसे बि असांखे तत्वम जो वरदान ॾींदा आहिनि। असां बि श्री लक्ष्मी श्री नारायण वञी करे ठहींदासीं। तव्हां बि त ठहींदव न। इहा आहे ही राजयोग। प्रजा योग न आहे, प्रजा योग न आहे। आत्माउनि खे पोइ वरी खां पंहिंजो राज्य भाग्य मिलंदो। ॿारनि राज्य भाग्य गवायो आहे न, हाणे वरी राज्य भाग्य वठंदा आहियूं न। बाबा इहे चित्र आदि ठाहींदा आहिनि हीअं करे कि तव्हां ॿारनि खे ॾिसी ख़ुशी थिए। 21 जन्मनि जे लाइ असां स्वर्ग जो राज्य भाग्य वठंदासीं। केतिरो सहज आहे। ये शिव बाबा आहे, ये प्रजापिता ब्रह्मा आहे, इन्हनि द्वारा ये राजयोग सिखलाईंदा आहिनि कि शिव बाबा सिखलाईंदा आहिनि। पोइ असां वञी करे इहा ठाहींदासीं। पोइ सूर्यवंशी ठहींदासीं, पोइ चंद्रवंशी ठहींदासीं, पोइ वैश्यवंशी ठहींदासीं, पोइ शूद्रवंशी ठहींदासीं, पोइ वरी ब्राह्मण अची करे ठहींदासीं, वरी फ़रिश्तो ठही वेंदासीं, वरी सितारो ठही वेंदासीं। ईअं करे ठहींदासीं। बाबा चवनि था ॾिसण सां ई ख़ुशी जो पारो चढ़ी वेंदो। हाणे बाबा जी यादि में रहण सां विश्व जो राजकुमार ठहींदा आहियूं। विश्व जो राजकुमार, केतिरी ख़ुशी रहणी खपे। असां बि पढ़ूं था, तव्हां बि पढ़ो था। हिन पढ़ाई खां पोइ तव्हां वञी करे इहा ठाहींदा।
सॼो मदार पढ़ाई ते आहे न, केतिरो पढ़ंदा आहियूं ओतिरी कमाई थींदी। बाबा बतलायो आहे कोई सर्जन त एतिरो होशियारु हूंदो आहे जो लख रुपए बि हिकु केस जो कमाईंदो आहे। बैरिस्टर में बि ईअं हूंदा आहिनि, कोई त कमाईंदा आहिनि, कोई त ॾिसो त कोट बि फटल हुआ। इहे बि आहे न, इहे बि ईअं ई आहे। इन करे बाबा बार बार चईंदा आहिनि ॿार कोई बि गफ़लत न करो, सदे श्रीमत ते हलंदा हलो। श्री श्री शिव बाबा सां तव्हां श्रेष्ठ ठहींदा आहियो। श्री श्री शिव बाबा जी मत ते हली करे असां श्रेष्ठ ते श्रेष्ठ ठहींदा आहियूं। तव्हां ॿारनि बाबा सां अची करे अनेक बार वरसो वरितो आहे न, वरितो आहे पोइ गवायो आहे। 21 जन्मनि जो वरसो अधु कल्प जे लाइ मिलंदो आहे, है न। अधु कल्प 2500 वर्ष तव्हां सुख पाईंदा आहियो। अच्छा, मीठे मीठे सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। ॾिसो यादि प्यार बाबा सभिनि खे नंबरवार ॾींदा आहिनि। जो जेतिरो यादि कंदो आहे, जो जेतिरी सर्विस कंदो आहे, जो जेतिरो श्रीमत ते हलंदो आहे, नमस्ते सभिनि खे कंदा आहिनि। छो छोजी सभु हिन सृष्टि ते पाठ वॼाईंदा आहिनि न। असांजी बि माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार अंदरि ॿाहिरि बाबा सां हमेशह सचो रहणो। पढ़ाई में कॾहिं बि गफ़लत न करणी आहे, कॾहिं बि संशय बुद्धि ठही पढ़ाई न छॾणी आहे, है न। अंदरि ॿाहिरि सचो रहणो आहे, पढ़ाई में कॾहिं गफ़लत न करणी आहे, कॾहिं बि संशय बुद्धि ठही पढ़ाई न छॾणी आहे, न। बाबा खां पूरो पूरो वरसो वठिणो आहे ऐं सर्विस में कॾहिं बि विघ्न रूप न वठिणो आहे। पूरो पूरो वरसो वठो, तव्हां पंहिंजी पुरुषारत करो। ॿियो छा बि करे थो, तव्हां हुनखे किराइण में छो लॻा पंहिंजी शक्ति खे वेस्ट था करो। इहो आहे सभिनि खे ख़ुशख़बरी ॿुधायो कि असां पवित्रता जे बल सां श्रीमत ते पंहिंजे तन मन धन जे सहयोग सां 21 जन्मनि जे लाइ भारत खे श्रेष्ठाचारी डबल सितार ठाहिण जी सेवा था करो। पवित्रता जे बल सां, भले तव्हां कोई ॿी सेवा न करो, पर जीवन में तन मन वचन कर्म सां पवित्र रहो। ब्रह्मचारी ऐं ब्रह्मचारी रहो त बि तव्हां द्वारा ॾाढी सेवा थींदी रहंदी। वरदान सदा पुण्य जो खातो जमा करण वारा ऐं कराइण वारा मास्टर शिक्षक ठहो। असां मास्टर शिक्षक मास्टर चइण सां बाप सुत यादि थींदो आहे। ठाहिण वारे जी यादि अचण सां स्वयं निमित आहियूं। ये स्वतः स्मृति में अची वेंदो, है न। तव्हां बसि हमेशह शुद्ध संकल्प कंदा रहो, सभिनि जो भलो थिए, पूरी दुनिया सुख शांति पवित्रता संपन्न थी वञे, सभिनि खे बाबा जो परिचय मिली वञे, सभिनि जा स्वभाव संस्कार बाप समान थी वञनि, है न। तव्हां बसि ख़ुदि खे आत्मा सम्झो त बाबा सुत यादि अची वेंदो। बाबा सुत यादि अची वेंदो त तव्हां निमित आहियो, त इहे संकल्प करण सां बि सेवा थींदी रहंदी। त मास्टर शिक्षक थी वियो न। विशेष स्मृति रहे कि मां पुण्य आत्मा आहियां, है न। ॿियो कुझु बि भले न करो, तव्हां घर में ई वेठा आहियो, कुझु बि करो, बसि यादि रखो कि मां पुण्य आत्मा आहियां। पुण्य जो खातो जमा करिणो आहे, कराइणो। ये विशेष सेवा करणी आहे। पुण्य आत्मा कॾहिं पाप जो 1% संकल्प बि न करे सघंदी आहे। मास्टर शिक्षक माना सदा पुण्य जो खातो जमा करणु,
ऐं कराइण वारा। मास्टर शिक्षक केरु हूंदो आहे? जे सदा ख़ुदि बि पुण्य जो खातो जमा कंदा रहनि ऐं ॿियनि खे बि कराईंदा रहनि। इहे मास्टर शिक्षक आहे, तॾहिं बाप समान ठही सघंदा। शिव बाबा खे बि पंहिंजो शरीर न आहे। शिव बाबा बि पंहिंजो शरीर वठी करे थोरी सेवा कंदा आहिनि, हेॾे होॾे वेंदा आहिनि। ब्रह्मा बाबा वेंदा आहिनि। ब्रह्मा बाबा हिन करे ई न वेंदा हुया, शरीर हुननि सां गॾु शिव बाबा हुया त किथे हिन गंदी दुनिया में हुननि खे घुमायो, है न। शिव बाबा जी सेवा कीअं थींदी आहे? मन बुद्धि द्वारा बाबा ॿियनि जी बुद्धि खे परिवर्तन करे हिकु जॻह वेही करे पूरे विश्व जी सेवा कंदा आहिनि। त तव्हां भले ई हेॾे होॾे नथा वञी सघो, तव्हां सदा सोचो मां सेवा में बि बाप समान आहियां, है न। त बाबा खे यादि करो, सभिनि जे मन जे संकल्प शुद्ध थी वञनि, सभिनि जी बुद्धि शुद्ध थी वञे, सभिनि जा स्वभाव संस्कार शुद्ध थी वञनि, सभी बाप समान थी वञनि, है न। ये संकल्प कंदा वञो, ये संकल्प कंदा वञो, बसि इहे सेवा करणी आहे, ॿियो छा करिणो आहे। अगरि नथा वञी सघो त स्लोगन आहे, संगठन जे महत्व खे ॼाणण वारा संगठन में ही स्वयं जी सेफ्टी जो अनुभव कंदा आहिनि। संगठन में रहण वारा, संगठन जे महत्व खे ॼाणण वारा संगठन में ही स्वयं जी सेफ्टी जो अनुभव कंदा आहिनि। अव्यक्त इशारो, जो जेतिरो निश्चय बुद्धि हूंदो ओतिरो ई सभी ॻाल्हियुनि में विजयी। निश्चय बुद्धि जी कॾहिं हार न थी सघंदी आहे। सदा निश्चय रखो कि असां ई वैजयंती माला जा दाणा आहियूं, असां ई विजयी आहियूं, असां ई वैष्णव आहियूं, है न। असां ई विष्णु कुल जी आत्मा आहियूं, त तव्हांजी कॾहिं हार न थींदी। त सम्झणो खपे कि निश्चय जी कमी आहे। अगरि निश्चय बुद्धि कॾहिं हार न खाईंदो, अगरि हार थी वेंदी आहे संकल्प में बि, स्वप्न में बि, त सम्झणो खपे कि निश्चय जी कमी आहे। निश्चय बुद्धि विजयी रत्ननि में असां हिकु रतन आहियूं। ईअं पंहिंजे खे सम्झणो आहे। कोई बि विघ्न अचे त हुनखे पेपर सम्झी पास करिणो आहे, ॻाल्हियुनि खे न ॾिसणो आहे, लेकिन पेपर सम्झी पास थियणो आहे। पेपर सम्झंदव त पास विथ ऑनर्स थी वेंदव। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।